तोला हिकिड़ो अर्ज़ असांजो यार मञी त सवाल कयां। साईं मुंहिंजा टंडे मोहम्मद ख़ान खां चूंड कनि था तासीर बुलेदी, इरशाद मल्लाह ऐं अली बख्श मल्लाह शफ़ीक जान थेबे जो ही निज़म। तोला हिकिड़ो अर्ज़ असांजो यार मञी त सवाल कयां, दिलि खपे थी तुंहिंजी साईं कीअं तोसां ही ॻाल्हि कयां। चप चवण लाइ कोन चुरनि था, केॾा जज़्बा रोज़ मरनि था, तुंहिंजे साम्हूं ईंदे ईंदे तोखां वापसि वेंदे वेंदे। तुंहिंजे साम्हूं ईंदे ईंदे तोखां वापसि वेंदे वेंदे पल उहे सभु मुंहिंजा प्यारा मुंहिंजे वस में कोन रहनि था। रोज़ इरादा मुंहिंजा पोइ सूलीअ ते सभु यार चढ़नि था। सिबंदे सभु दर्द हीअं में कहिड़ा वेही तोसां हाल कयां। सिबंदे सभु दर्द हीअं में कहिड़ा वेही तोसां हाल कयां। दिलि खपे थी तुंहिंजी साईं कीअं तोसां ही ॻाल्हि कयां। दिलि खपे थी तुंहिंजी साईं कीअं तोसां ही ॻाल्हि कयां। अॼु पने ते ख़्याल समूरा टांके टोपे ठाहियां वेठो, दिलि जी धड़कन तेज़ थिए पई लिखंदे ई कुझु डाहियां वेठो। दिलि जी धड़कन तेज़ थिए पई लिखंदे ई कुझु डाहियां वेठो। सभु उमेदूं तो में सांढे तोखां करे ई भायां वेठो। तोखे ई बसि रहम अचे छल सवाल असांजो यार अघे छल। तोखे ई बसि रहम अचे छल सवाल असांजो यार अघे छल। थींदे मुखातिब तोसां पने ते पूरा पंहिंजा तो ख़्याल कयां। दिलि खपे थी तुंहिंजी साईं कीअं तोसां ही ॻाल्हि कयां। दिलि खपे थी तुंहिंजी साईं तोसां कीअं ही ॻाल्हि कयां।